नाज़रीन, टंडो मोहम्मद खान मां वहां ताईं ख़बर पहुचायूं पिया। पुनू गादी बिरोही जी रिपोर्ट मुताबिक़ टंडो मोहम्मद खान भरिसां हैदर शाह बुखारी लॻ उस्मान ज़हूर में 14 वरियनि जे शागिर्द सां मुबैना तौर बदफ़ैली जो इंकशाफ थियो आहे। नाज़रीन, टंडो मोहम्मद खान 6 क्लास जे शागिर्द मोहम्मद ज़ुबैर खे आचर रात जवाबदार महबूब जत पारां मुबैना तौर बदफ़ैली बाबत ज़्यादती जो निशानो बणायो वियो हो। टंडो मोहम्मद खान जवाबदारनि पारां मुंहिंजे पुट खे धमकियूं ॾिनियूं वयूं त वाक़े बाबति कंहिंखे आगाह करण जी सूरत में जान खां खे मारियो वेंदो। वालिद पारां अहिड़ो बयान ॾिनो वियो। टंडो मोहम्मद खान डप ऐं ख़ौफ़ सबब नीगर कुछ वक़्त ख़ामोश रहियो। बाद में हैदराबाद में मज़दूरी कंदड़ पीउ सां राब्तो करे सॼी हक़ीक़त बयान कई। टंडो मोहम्मद खान नीगर जो पीउ फौरी तौर पहुची नीगर के साण करे तालके थाणे ते रिपोर्ट दाख़िल करण लाइ पहुतो। टंडो मोहम्मद खान पुलिस वाक़े जो नोटिस वठंदे मुतासिर ॿार जे मेडिकल जांच लाइ सर्टिफिकेट जारी करे छॾियो। FIR दाख़िल करण जी ख़ातिरी कराई वई।